संत थिया निकड़ा डाड़ा महान जिन जो नालो राधा बाबा भगवत प्राप्त संत हुए एड़ी भक्ति कंदा हा ॾिसो कि महसूस कंदा कि भगवान मुसां अंग संग सहाई आहिनि हर पल मुसां गॾु आहिनि। वाकई भगवान उन्हनि सां गॾु हूंदा आहिनि जेके इहो भरोसो कंदा आहिनि। चओ हरे राम। हर बार हर तरफ हर सिचुएशन में हर परिस्थिति में जंहिंजी नज़र भगवान जी तरफ आ तो पोइ हर परिस्थिति में भगवान उन सां गॾु ई हूंदा आहिनि। राधा बाबा के ॾाढो मञींदा हुया संगत। हिकिड़ी माता जी ॾाढी श्रद्धा हुई, ॾाढो भाव रखंदी राधा बाबा में, ॾींहं राति उन्हनि जा दर्शन कंदी। पर हिकिड़ी अहिड़ी आदत माण्हुनि खे ॾाढी बुरी लॻंदी। पोइ छा कंदी, जेॾीमहिल सुबुह जो राधा बाबा शौच लाइ वेंदा जंगल तो वो माता भी पोइतों पोइतों हली वेंदी, पोइतों हली वेंदी। शौच क्रिया जे लाइ वेंदा जेॾीमहिल संत त पोइ बि लिकी लिकी करे उन्हनि जो दर्शन कंदी, उन्हनि खे निहारींदी। त कंहिंखे ॻाल्हि ख़बर पई त उन मना कयो, चए मां घटि में घटि संतनि खे अहिड़ी जॻहियुनि ते त छॾ भाई। चओ हरे राम। काथे काथे त वाकई छॾणो बि खपे। चओ राम। ये तव्हां असां खां अहिड़ा अगरि सवाल पुछो त असां वेही करे तव्हांखे हिन जो जवाबु ॾींदासीं, हा न, कि केॾी परेशानी थींदी आहे केॾी केॾी महिल संतनि खे। चओ राम। असां खां कोई पुछे भाई त काथे काथे त इहे नियम छॾजनि बि। मर्यादा ओॾीमहिल, मर्यादा त हमेशा हुजे, पर कुझु नियम जेके हूंदा आहिनि त माता खे ॾाढो सम्झायूं कि अम्मा तूं कमाल थी करे, सॼो ॾींहुं संत घर में हूंदा आहिनि, ओॾीमहिल दर्शन कर। दरबार में दर्शन ॾियनि था, संगत खे निहाल कनि था, कीर्तन भजन कराइनि था, ओॾीमहिल दर्शन कर न। तूं छा थी करे, जेॾीमहिल शौच में था वञनि ओॾीमहिल बि तूं उन्हनि खे परेशान थी करे, ओॾीमहिल त उन्हनि जा दर्शन छॾ न, सॼो ॾींहुं त करे थी। अरे उन माता जेको जवाबु ॾिनो, पुकारे रोई करे चवण लॻी, न न भैया तव्हां ग़लति था सम्झो, मां त सॼो ॾींहुं पंहिंजे गुरुअ जा दर्शन कंदी आहियां, राधा बाबा जा दर्शन कंदी आहियां, पर मां ॾिसंदी आहियां कि जेॾीमहिल असांजा गुरु इहे शौच क्रिया में था वञनि न त उन्हनि सां गॾु हिकिड़ो नंढो बालक सांवरो सलोनो उहो गॾु गॾु वेंदो आहे, त मां उन जा दर्शन करणु वेंदी आहियां। चओ हरे राम। मां उनखे निहारण वेंदी आहियां। ये गाल जेडी मतलब सेवादार राधा बाबा के ॿुधाई कि साईं वो चए थी कि तव्हां सां गॾु शौच क्रिया में कोई नंढो बालक वेंदो आहे, घुंघरालू उन जा वार आहिनि, सांवरो सलोनो आहे, तो संत रोअण लॻा। बाबा तव्हां छो था रो? चई मां त सम्झंदुमि कि भगवान करुणा निधान आहिनि, भगवान कृपालु आहिनि, भगवान दयालु आहिनि, भगवान पंहिंजे भक्तनि सां अंग संग सहाई हूंदा आहिनि हमेशा। पर इहो पहिरों बार महसूस कयो आहे कि मां अहिड़ी क्रिया में तो वञा, ओॾी महिल बि भगवान मूंखे छॾे कोन थो, ओॾी महिल बि मूंसां गॾु आहे। चओ हरे राम। शौच क्रिया में ओॾी महिल बि भगवान पंहिंजे भक्तनि खे छॾनि नथा। भक्तनि खे त सहारो ई आहे भगवान जो ऐं भगवान जे नाम जो। चओ हरे राम।